नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्त गॾा मां ख़बर ॾींदा हलूं त सरजानी जे इलाइक़े में अल्लाह वाली अब्दुर्रहीम ॻोठ शाह जे होटल भरिसां फुर मज़हमत ते नामालूम फोरू हथियारबंद टोले फायरिंग करे 20 सालनि जे नौजवान कुर्बान पुट जमालदीन खे गोलियूं हणी सख़्त ज़ख़्मी करण बाद बाआसानी फरार थी विया ऐं ज़ख़्मी नौजवान खे ॻणती जोगी हालत में तबी इमदाद जे लाइ अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो ऐं आख़िरी इतलाउनि ताईं न ज़ख़्मी जी हालत में को सुधारो अची सघियो हो ऐं न ई वरी को केस दाख़िल थी सघियो। यादि रहे त सरजानी थाणे जे हद में चोरियुनि फुरुनि स्ट्रीट क्राइम में इज़ाफ़ो थी वियो आहे। केतिरा माण्हू रहज़ननि सां मुआदो अटकाईंदे पंहिंजी ज़िंदगी तां हथ धोई वेठा त वरी केतिरे ई ज़ख़्मी थियण बाद हिन वक़्त ताईं अस्पतालुनि भेड़ा आहिनि। आला अख्तर ईअं घुर्जे त पुलिस जो पेट्रोलिंग वधाए शरीफ शहरिन खे जानी ऐं माली तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।